अज 9 ज़ुल्हज फ़कीर साईं जे घर में लख सलवात थिया, यारी शरीफ थिया। फ़कीर अरबाब अली साईं बाबा जो अजो को ख़ैर, अजो की यारी, अजो की ग़ुलामी, अजो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। फ़कीर अरबाब अली साईं खे जे पुटनि खे, न्याणनि खे, बचड़नि खे, जे भाइटनि खे, उन जे बचड़नि खे मौला सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ओ मौला हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजां, हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। अॼु रब साईं रुस्तम फ़कीर नूनारी खे सिहत अता फरमा। जेके बि बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। जिन ते कर्ज़ आहिनि उन्हनि जा कर्ज़ दूर फरमा। जिन ते बीमारियूं मर्ज़ आहिनि उन्हनि जूं बीमारियूं मर्ज़ दूर फरमा। ओ मौला अॼु जेके बि असां दुआ में वेठा आहियूं, असां सभिनी जो अॼु बेड़ो तार। असांजे घर बचनि ते जेके बि मुश्किलातूं आहिनि, नबी साईं जो वास्तो थी उहे मुश्किलातूं दूर फरमा। महबूब जी सारी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा। सॼे पाकिस्तान में, सऊदीअ में, ईरान में, इराक़ में, शाम में, फ़लस्तीन में, मिस्र में, घर घर में लख दुरूद पाक जूं महफ़िलूं थियनि। इहा दुआ क़बूल फरमा। फ़कीर अरबाब अली साईं खे मूंखे जंहिं बि अॼु दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।